हैदराबाद में कैंटोनमेंट बोर्ड पारां गुलनि जी नुमाइश मुनक़द कई वई। लेफ्टिनेंट कर्नल हसन हैदर शहीद फैमिली पार्क कासिम चौक ते मुनक़द कयल शानदार गुलनि जी नुमाइश में सवें क़िस्मनि जे गुलनि खे ख़ूबसूरत अंदाज़ सां नुमाइश लाइ रखियो वियो। नुमाइश में शहरियुनि पंहिंजी फैमिली सां गॾु शिरकत करे बहार जे रंगनि ऐं गुलनि जी महकंदड़ क़िस्मनि बाबति ॼाण पिणु हासिल कई। असांजी जेका ज़िंदगी आहे उहा जेका आहे गुल वांगुरु आहे ऐं इहा असांजी माहौल जे लाइ तमामु बहितरीनु ग्रीन लाइफ ग्रीन सेफ ग्रीन। त इहो जेको आहे सो असां पंहिंजे ॿारनि खे बि वठी आया आहियूं ऐं अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि असांजे पब्लिक प्लेसिसनि में। हर जगह हर किस्म के फूल है यहाँ पे माशाल्लाह। आप देखें कितनी रौनकें लगी हुई हैं और मैं सबको यही पैगाम देना चाहूँगा कि ये हर जगह हर गली मतलब हर जगह ऐसे ही रौनकें होनी चाहिए, ऐसे ऐसे फूल होने चाहिए, ऐसा माहौल होना चाहिए। माशाल्लाह बहुत प्यारी नुमाइश लगी हुई है, बच्चों के लिए बहुत अच्छा इंतज़ाम किया गया है। ऐसे लगना चाहिए हर जगह, जो बच्चों को भी मालूमात हो कि कैसा फूल होता है। पाकिस्तान में इस तरह के प्रोग्राम होना चाहिए। फूलन जी नुमाइश जेका आहे माना तमामु हिकिड़ी बहितरीनु शइ आहे जेका ॾिसण सां ई दिलि ख़ुशि थिए थी। जेको बि इंसानु अचे थो त हुनजी दिलि खे राहत मिले थी। क़िस्म क़िस्म जा फुल आहिनि ऐं जेको ॾिसे थो उनखे अञा वधीक तसवर थिए थो त भाई अहिड़ी मां शयूं मां पंहिंजे घरनि में बि सजायां। फूल हैं ये बहुत अच्छे लग रहे हैं और ये हमारे को ऑक्सीजन देते हैं और ये हमारे सेहत के लिए अच्छे होते हैं। आज फ्लावर डे है, हम विजिट करने आए। फूलों से ऑक्सीजन मिलती है और फूल हमारी सेहत के लिए अच्छे हैं। शहरियुनि जो चवणु आहे त बहार जी आमद ते कैंटोनमेंट बोर्ड पारां मुनक़द कयल ही नुमाइश सुठी ॻाल्हि आहे। हुननि चयो त खेनि हिते अची तमामु घणो मज़ो आयो आहे। कैमरामैन इरफान जखरो सां गॾु फ़हीम बबर, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।